अस्सलाम वालेकुम। अलजबरी जुज़ा असांजो पार्ट ॿियो। जुज़न कढण खां अॻु में असांखे टे शयूं ज़हन में रखणियूं पवंदियूं आहिनि त जेको असांखे एक्सप्रेशन आहे उहो उन में को वॾो आम पूरो वंडींदड़ आम जुज़ो आहे त उन सां उनखे छॾाइजे। जे उन सां नथो छॾाइजे त पोइ चोरस जो फार्मूलो इस्तेमालु कंदासीं। चोरस जे लाइ असां ॿाहिरियूं रक़मुनि खे पाण में ज़र्ब कंदा आहियूं ऐं विची रक़म जे अधु कढी उन जी पाण में ज़र्ब कंदा आहियूं त ॿिन्ही जो जवाबु साॻियो हूंदो आहे। तस्दीक थींदी आहे त हीउ चोरस आहे। चोरस जे न हूंदो आहे त पोइ असां ॿाहिरियूं रक़म जेका आख़िरी हूंदी आहे सी जंहिंखे चऊं खणी त उन जा अहिड़ा ॿ जुज़ा असां ॻोल्हींदा आहियूं जिन जी जोड़ उपत विचीअ रक़म जे बराबरि हुजे। त हाणे हीउ असां वटि जेको एक्सप्रेशन आहे उहो चोरस जो आहे त हिते आसान ए जो असां चोरस अदद ॻोल्हींदासीं त उहो ए ज़रबिया ए जॾहिं थींदो ए इंटू ए त स्क्वायर थी वेंदो ऐं 4 2 ज़रबिया 2 2 इंटू 2 त स्क्वायर थी वेंदो। हाणे इहे ई असांजा जुज़ा आहिनि। इहे असां ब्रैकेट्स में रखंदासीं। हिकिड़ो जुज़ो होॾां खणंदासीं, हिकु अदद होॾां खणंदासीं। इहे असांजा जुज़ा थी पिया। ॿिन्ही जाइनि ते प्लस जी निशानी आहे। तमामु आसान तरीक़ो। तस्दीक कंदासीं इन्हनि जी। इनखे असां ईअं बि लिखी सघूं था ए प्लस 2 स्क्वायर। तस्दीक कंदासीं ज़रब जे ज़रिए। हीअ असां तस्दीक था कयूं। जे साॻियो जवाबु असांजो आयो त असांजा परफेक्ट जेको आहे सो जुज़ा आहे। ही 2 2 4 हीअ असांजो जवाबु बिल्कुलु परफेक्ट साॻी रक़म वांगुरु आहे जंहिंजे करे इहा तस्दीक आहे त असांजो जवाबु सही आहे। हीउ ॿियो मिसाल। हिते बि आख़िरी रक़मूं पहिरीं ऐं आख़िरी रक़म चोरस आहे। चोरस जे तस्दीक लाइ असां पहिरियूं ऐं आख़िरी रक़म जी ज़रब जंहिंजो जवाबु आयो 1600 ऐं विची रक़म जो अधु अधु थींदो 40 40 ज़रबिया 40 1600। इन ते चोरस जो फार्मूलो लॻंदो। असां ॿिन्ही ॿाहिरियुनि रक़म आउटर रक़मुनि खे उन्हनि जो चोरस कढंदासीं त असांखे तस्दीक थी मिलंदी। 5 5 25 हिते थींदो 5। यादि रहे त हिते ए असां न लिखियो आहे 5 सां। जेको तव्हां सम्झिजो त 5 ए 5 ए आहे ऐं 8 8 64 8 बी 8 बी। इहे असांजा जुज़ा आहिनि जंहिंखे असां रखंदासीं। निशानियूं मथे ॿई प्लस जूं। हिते बि असां प्लस जूं ॾींदासीं। हिनखे 5 प्लस 8 स्क्वायर बि लिखी सघूं था। तस्दीक कंदासीं। 8 8 64 बी स्क्वायर 8 5 40 ए बी 8 5 40 ए बी जोड़ कयोसीं 80 ए बी। बिल्कुलु परफेक्ट असांजो जवाबु। हिकु ॿियो मिसाल। हिते बि ॿई रक़मूं चोरस आहिनि। चोरस जी तस्दीक लाइ असां ज़रब कंदासीं ॿाहिरियुनि रक़मुनि जी ऐं विची रक़म जे अध जी त 21 21 ज़रबिया 400 41 9 49 ज़रबिया 400 41 जवाबु मिलियो असांखे। ॿई बराबरि आहिनि त असां साॻियो फार्मूलो अपनाईंदासीं। हिते थी वेंदो 3x 3x। हिते थींदो 7y 7y। इहे असांजा जुज़ा। मथे प्लस जूं निशानियूं असां ॿई निशानियूं प्लस जूं ॾिनियूं। हिनखे ईअं बि लिखी सघूं था। तस्दीक कंदासीं। तस्दीक में जे असांजो जवाबु साॻियो आयो हीअ असांजो साॻियो जवाबु आयो। असांजो हिसाबु बिल्कुलु परफेक्ट आहे। हीअ असां ॿाहिरियुनि रक़मुनि जी पाण में ज़रब कई ऐं अंदरीअ जो विचीअ जो अधु छा आहे 6 6 36 ॿिन्ही जो जवाबु 36। साॻियो ई तरीक़ो। हिन जो स्क्वायर असां कढंदासीं त 2a 2a थींदो। हिते 3 3 जुज़ा रखियासीं। ॿिन्ही में माइनस जी निशानी ईंदी। इहा शइ ज़हन में हुजणु घुरिजे छो त प्लस माइनस
माइनस थींदो, माइनस प्लस माइनस थींदो। ये असांजो साॻियो जवाबु। हाणे ही तरीक़ो आहे, सॉरी, हीअ असांजो तरीक़ो आहे। ॿाहिरि रक़मुनि जी असां पाण में ज़रब कईसीं, विची रक़म खे छॾे ॾींदासीं। हाणे ॿाहिरि रक़मुनि जी ज़रब जॾहिं कईसीं त उनजो जवाबु 20 मिलियो। 20 जो हिकु अहिड़ो अदद ॻोल्हींदासीं जंहिंजे ज़रबींदड़ जुज़नि जी जोड़ उफ़त 9 जे बराबरि थिए। असां ई उनजा जुज़ा ॻोल्हियासीं त हिते आख़िर में 5 अंक 20 जेको आहे उन्हनि खे 5 ऐं 4 जोड़ कंदासीं त 9 थींदो, त असांजा जुज़ा 5 ऐं 4 थींदा। हाणे होॾां सिर्फ़ु असां हिकु अदद खणंदासीं, वेरिएबल ए खणंदासीं। 4 खे असां पोइ छॾाईंदासीं, ॿिन्ही में प्लस जूं निशानियूं, प्लस ॾींदासीं। असां ए ॿिन्ही पासे खां खयोंसीं, 5 ऐं 4 हेॾां रखियासीं। हिन में वॾी रक़म असां जेका 5 आहे उहा पहिरीं रखंदासीं। हाणे 4 सां असां इन्हनि ॿिन्ही जुज़नि खे जेके 5 ऐं 4 मिलिया आहिनि वंड कंदासीं। हाणे वंड जॾहिं कंदासीं 4 ते 4 जो खोड़ो, त असांजो जवाबु छा ईंदो? 1 ईंदो। हिते असां 1 ई रखंदासीं। 5 ते 4 जो खोड़ो नथो लॻे। हाणे जॾहिं खोड़ो नथो लॻे, जेके 4 आहिनि उहे A4A थी वेंदा ऐं 5 पंहिंजी जाइ ते वेहंदा। इहा शइ हमेशह ज़हन में हुजणु घुरिजे। पंज पंहिंजी जाइ ते, हीअ असांजा जुज़ा। हाणे हिननि खे असां छॾाईंदासीं। जॾहिं हिननि खे छॾायोसीं त असांखे जवाबु मिलियो सैमसंग। ही वियो, ही ॿई असांजा माइनस, हिकु रक़म प्लस जी, 2 माइनस जूं आहिनि। ॿाहिरि रक़मुनि जी ज़रब कईसीं, 4 टका 12। 12 जो अहिड़ो जुज़ो ॻोल्हींदासीं जेको -4 असांखे मिले। हा, यादि रहे त हिकु हिते प्लस जो आहे 12, त पहिरें में 11 जवाबु आयो, ॿिए में 2 ज़रबिया 6, त 2 प्लस जा 6 माइनस जा, त -4 जवाबु आयो। हिते हिकु, असां वटि 4, 2 ज़रबिया 6, इहो अहिड़ो अदद आहे जंहिंमें -4 थो अचे, त इहे असांजा जुज़ा आहिनि। हाणे हिते असां पहिरीं में माइनस जी निशानी इन करे ॾिनी आहे त पहिरीं अदद में जेका पहिरीं प्लस आहे, प्लस इंटू माइनस त माइनस थींदो, ॿियो असांजो माइनस इंटू माइनस थींदो त प्लस थींदो। इहा शइ ज़हन में हुजणु घुरिजे। हाणे 3 सां असां ॿिन्ही खे वंड कंदासीं। ॿिन्हिनि सां वंड कईसीं, ॿिनि ते 3 जो खोड़ो नथो लॻे, त जेको छेद आहे उहो ए ॾे हलियो वेंदो, ऐं 6 ते 3 जो खोड़ो लॻे थो, जवाबु ईंदो 3/1, 2/1, सॉरी 2/1। त 1 जे ए ॾे मोकिलींदासीं, ॻाल्हि साॻी आहे, जंहिंजे करे 1 खे ख़तमु कंदासीं, 2 साॻी पंहिंजे जाइ ते रहंदा। हीअ असांजा जुज़ा आहे। वेरिफिकेशन, तस्दीक कंदासीं त असांखे सेम साॻियो जवाबु मिलंदो ऐं असांखे तसली थींदी त असां जेको तरीक़ेकार इस्तेमालु कयो आहे उहो असांजो परफेक्ट आहे। हीअ असांजो पार्ट 2 हुयो, जंहिंमें असां चोरस A² प्लस माइनस AB ऐं प्लस B² जहिड़नि फार्मूलनि या रक़मुनि जा जुज़ा कढण जो तरीक़ो सिखियो। बाक़ी असां आख़िरी पार्ट 3 में